नाज़रीन, सिंध धरती के शायर अब्दुल हकीम अरशद जी 3 वर्सी के मौके ते संदस मज़मूननि जे किताब डूंगर ॾारे वेंदासूं जी मुंहुं ॾिखाई तक़रीब अरशद मीर मोहम्मद यादगार कमेटी ऐं सिंधी अदबी संगत सकरण जी मेज़बानी हेठि सकरण में थी गुज़री। खेसि शाइरी ऐं गीतनि ज़रिए भेटा पेश कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे अदीब ताज जो चयो त अरशद ऐं आउं सन यूनिवर्सिटी जा शागिर्द रहियासीं। हिन सिंध में क़ौमी शौर जी लाट ॿारी। सिंध थिंकर्स फोरम के चेयरमैन दानिश्वर सैयद मुनीर शाह ज़ाकरी चयो त अरशद जो क़ौमी तहरीक जो फ़लसफ़ो संदसि शाइरी में मिले थो। असांखे आइनो ॾिसणु घुरिजे असां छा आहियूं। अब्दुल हकीम अरशद जो फ़र्ज़ंद शाइर राशिद लखमीर चयो त बाबा साईं सॼी ज़िंदगी ॻोल्हा में रहियो। जेसीं धरती ते अमन जा गुल छावर न थींदा तेसीं अहिड़ा किताब ऐं ॾिया रोशन थींदा रहंदा। हू पंहिंजी धरती ऐं ॾुखोयल इंसान सां मोहबत कंदो हो। वधीक तफ़सील सां हिन रिपोर्ट में SMS न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। शाइर है जंहिंजी ज़िंदगीअ जा ॿ रुख़ आहिनि। हिकु उहो त हू सन यूनिवर्सिटीअ जो शागिर्दु हो ऐं उन हवाले सां हुन जूं ख़िदमतूं जेके आलम आशिकार आहिनि ऐं हिन ख़िते में क़ौमी सुजागी पखेड़ण में जिन माण्हुनि जो किरदारु आहे साईं मीर मोहम्मद जो, राशिद मोराई जो ऐं अब्दुल हकीम अरशद जो इंतिहाई मथां आहे। संदसि ॿियो पासो शाइरी वारो आहे तो शाइरी हवाले सां जदीद सिंधी शाइरी में जेको शेख आज़म जेको दग भरतो हो उन दग जे तसलसल में जेके शाइर हली ऐं पंहिंजो नाम ऐं मक़ाम पैदा करे चुका उन्हनि में अब्दुल हकीम अरशद जो नालो इंतिहाई मथां आहे। हिन न रुगो इनकलाबी शाइरी कई पर आज़ाद नज़्म में जेके तजुर्बा कया आहिनि त उन हवाले सां ही पंहिंजे दौर जो आज़ाद नज़्म जो तमामु वॾो शाइर आहे। सीनियर शाइर अक्सर करे नवनि ऐं नौजवान शाइरनि जी मंझता ॾाढी घटि कंदा आहिनि पर अब्दुल हकीम अरशद उहो जंहिं न रुगो नौजवाननि खे उत्साहियो पर उन्हनि में मौजूदु सलाहियतूं ऐं उन्हनि जी जेका फ़िक्री उॾाम आहे उन जो तनक़ीदी जाइज़ो वठी ख़ुदि खेनि ॿुधायो तव्हां छा आहियो ऐं हुन नौजवाननि खे मञता ॾिनी ऐं इन हवाले सां हुन पाण खे तमामु मथां साबित कयो। त अब्दुल हकीम अरशद जी शाइरी तोड़े नसर जेके हुन जा मकाला मज़मून आहिनि जेका जदीद शाइरीअ ते जेका नज़र आहे उन जो असीं जाइज़ो वठूं था या हुन जे कालम निगारीअ जो जीअं त अॼु संदसि कालमनि जे किताब डूंगर ॾारे वेंदासीं जो महूरत आहे त उन्हनि में बि पढ़िबो त उन में तव्हांखे क़ौमी फ़िक्र अरशद जे किताब डूंगर ॾारे वेंदासीं इहो पहिरियों किताबु आहे साईं जो जेको कालमनि जेके साईं लिखंदो आहे अवामी आवाज़ में उन ते मुश्तमिल आहे। साईं मां सघां थो त जिते हिकिड़े शाइर जी हैसियत में असांजे सिंध जे उन्हनि ख़ूबसूरत तरीन शहरनि में शुमार थिए थो उते जॾहिं साईं जो नसुर पढ़िबो ऐं उहो असां अॼु उनजो महूरत थिए पई त उहो ॾिसंदासीं त उहो बि इंतिहाई ख़ूबसूरत ऐं तमामु आला पैमाने जो नसुर आहे ऐं उन में साईं जी जेको महवर लिखण जो उहो सिंध ऐं सिंधी माण्हू हुआ। अवां उन्हनि कालमनि में पढ़ंदो त उन जी सॼी कालमनि जो जेको पस मंज़र हूंदो सिंध माण्हुनि सां मुहबत ऐं सिंधी माण्हुनि जी अज़मत जो जेको आहे उहो तव्हांखे ज़िक्र मिलंदो ऐं साईं जहिड़नि शाइरनि खे ऐं साईं जहिड़े नसरनिगारनि खे मां सम्झां थो त सिंध विसारे नथी सघे। अब्दुल हकीम अरशद जेको मुंहिंजो वालिद मोहतरम हुयो हिन धरती जो अज़ीम इंसान ऐं महान ऐं अरड़ो इंसान हुनजी 3 वर्सी आहे। साईं जी जेका बि तालीम आहे उनजो निचोड़ जेको आहे सो 3 नुक़्ता आहिनि। पहिरियों एकता यानी इंसानी वहदत इंसाननि में मसावत इंसाननि में बराबरी हुजणु खपे। ॿियो नुक़्तो साईं जी सॼी तालीम जो बुनियादी अमल धरतीअ ते हिन सॼी काइनात में जेका ज़मीन जो गोलो आहे हिन धरतीअ ते इंसान अमन सां रहे मुहबत सां रहनि ऐं टियों जेको आहे सो बनी नओ आदम जी तरक़ी सॼी जेका नओ इंसानियत आहे अञा तरक़ी जे उरूज ते पहुचे अञा पंहिंजूं इर्तिक़ाई मंज़िलूं तय कंदी पंहिंजी जेके बि बुलंदियूं आहिनि तरक़ीअ जो उन्हनि ताईं पहुचे। साईं धरतीअ जो प्यारु कंदड़ इंसानु हुयो धरतीअ जे इंसाननि सां प्यारु कंदड़ इंसानु हुयो बल्कि मां चवां त धरतीअ जे इंसाननि लाइ विछायल इंसानु। सकरंड ऐं अरशद मीर मोहम्मद यादगार कमेटी सकरन तरफ़ां अॼु सिंध जे नाले वारे शाइर आलम ॾाहे अदीब साईं अब्दुल हकीम अरशद जी 3 वर्सी मल्हाए रहिया आहियूं।
इन मौक़े ते असां साईं अब्दुल हकीम अरशद जे जो कालमनि ते मुश्तमिल किताबु जेको आहे ताज़ो शाया थी आयो आहे। डूंगर ॾारे वेंदासीं, अॼु उनजी महूरत आहे। साईं अब्दुल हकीम अरशद तमामु सिंध जो इनकलाबी ऐं धरती जो शाइर आहे, जंहिंजो पहिरियों मजमू 70 वारे ॾहाके में ॾिया ॾात जा छपिया, जंहिंजी शाइरी ही त दिलि जो हाणे दर्द चपनि ते गीत सुरीलो ॻाईंदो, अरशद खे था छेड़ियो, अरशद महफ़िल खे तड़पाईंदो, या उन जा ॿिया केतिरा ई अहिड़ा शेर मशहूरु आहिनि जेके असां वटि आम ॻाया वञनि था। चोरी चोरी कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे, हेॾी सारी महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। उन सुहिणे शाइर जे जिते असां टी वर्सी मल्हाए रहिया आहियूं, उन करे असां पंहिंजे सॼी सिंध खां जेके दोस्त कही आया आहिनि उनखे भली कार चऊं था। दिलि जो हाणे दर्द चपनि ते गीत सुरीलो ॻाईंदो, अरशद खे था छेड़ियो, अरशद महफ़िल खे तड़पाईंदो। त मुंहिंजो मान वारो उस्ताद साईं अब्दुल हकीम अरशद साहिबु सिंध जो तमामु वॾो रूमानवी, मज़ामती, इश्किया, तरकीब पसंद शाइर हुजण सां गॾु ज़ाती ज़िंदगी में अज़ीम इंसानु हुयो। हुनजो वजूद ज़ाती तरह सिंध जे नौजवाननि लाइ ईअं हो जीअं ज़िंदगीअ जे रुञ सफ़र में निम जे थधिड़ी छांव जीअं हो, ऐं मिठे पाणीअ जे थधिड़े मिठड़े थांव जीअं हो। साईं अब्दुल हकीम अरशद हिकु ई वक़्तु सिंध जो तमामु वॾो शाइर, अदीब, दानिशर ऐं ॾाहो हुजण सां गॾु हुन वॾो हिकिड़ो फ़लसफ़ी बि हो। बरसगीर खां हटी करे यूरोप ताईं जेके बि ॾाहा आहिनि, जेके बि फ़लसफ़ी आहिनि, जेके बि मुफ़क्किर आहिनि, जेके बि फ़िलासफ़र आहिनि, उन्हनि जी तइलीम, उन्हनि जो फ़िक्र हुनखे बरज़बान यादि हो। मां तव्हांखे ॿुधायां त अमराल कैस खां वठी रूमीअ ताईं, ख़याम खां वठी करे जामीअ ताईं वेंदे बाबी तहरीक, जंहिंजो हिते कंहिंखे का ख़बर न आहे, हिते ईरान जी तमामु हिकिड़ो बहितरीनु लेखक, शाइर, मज़मून निगार, कालिम निगार हो। ऐं हुन जा 7 खां 8 किताब मैदान ते आयल आहिनि। पाण शाइरी, अदब, तारीख़ ऐं उन जो वॾो आलिम हो ऐं सितारा शनास हो। अलाहिनि इल्मनि ते हुनखे बरतरी हुई। अॼु साईं अब्दुल हकीम अरशद जी यादि में